अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजई नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा नूरो नांग पंहिंजे पुट मल्हार खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो? छा मल्हार वारनि जो वॾेरे बालाज ख़ान जे मथां रिएक्शन कहिड़ो हूंदो? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंज ईंदा नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त नूरो नांग हाणे जेल मां आज़ादु थींदो ऐं पंहिंजे पुट खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त मूंखे वॾेरो बालाज ख़ान चयो त जेकॾहिं तूं राबेल जो संग पंहिंजे पुट लाइ वठंदे त मां तुंहिंजे पुट खे बि मारींदमि ऐं तुंहिंजे सॼे ख़ानदान खे तबाह करे छॾींदमि। इहा ख़बर जॾहिं मल्हार ऐं उनजे सौट सारंग वारनि खे ख़बर पहुची त उहे होश विञाए पंहिंजो होश विञाए जोश में अची वेंदा, सफ़ा गुस्से में अची वेंदा। ऐं ॾिसण इहो ख़ूबसूरत थियण वारो आहे त छा वॾेरो बालाज ख़ान खे हाणे मल्हार वारा छॾे ॾींदा या मल्हार ऐं शेरदिल सारंग वारा सभु गॾिजी वॾेरो बालाज ख़ान जो ख़ात्मो कंदा। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जॾहिं इन ॻाल्हि जी मिठल वारनि खे बि ख़बर पवंदी त नूरे नांग खे वॾेरो बालाज ख़ान चयो त उन्हनि खे बि इन ॻाल्हि जो तमामु घणो सदमो थींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गमदिल जे भाउ जे खून जो इल्ज़ाम सॼो वॾेरे बालाज ख़ान जे मथां इज़हार थींदो ऐं मल्हार वीचारो बेगुनाह हुयो, उन जे मथां बेगुनाही साबित थींदी। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा।